بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها أما بعد. اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرجهم. اللهم لا تجعله آخر العهد من صيامي لشهر رمضان، وأعوذ بك أن يطلع فجر هذه الليلة إلا وقد غفرت لنا. اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرجهم. मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। जीअं त बरकतनि वारो, रहमतुनि वारो, मग़फ़िरतनि वारो महीनो असां खां जुदा थींदो थो वञे, असां उनखे अलविदा कयूं था इन उम्मीद ऐं इन आस ते अल्लाह ताला असांजा टुटल फुटल आमाल क़बूल फ़रमाए, आईंदा रमज़ान मुबारक नसीब फ़रमाए। आइमा मासूमीन अलैहिस्सलाम खां रमज़ान मुबारक के अलविदा करण जे लाइ दुआऊं सीरत मिली आहे। आख़िरी जुमातुल मुबारक जी राति अलविदा जी दुआ आहे मफ़ातुल जिनान में, ऐं रमज़ान मुबारक जी आख़िरी राति जेका थिए उन में बि अलविदा जी दुआ आहे। आइमा मासूमीन अलैहिस्सलाम फ़रमाइनि था, जेको बि शख़्स रमज़ान मुबारक के हिन दुआउनि सां अलविदा कंदो अल्लाह ताला उनखे या त अॻियों रमज़ान मुबारक नसीब कंदो या उन जा गुनाह माफ़ थी वेंदा। इंशाअल्लाह उम्मीद आहे अल्लाह तबारक व ताला असांखे उन्हनि माण्हुनि में शुमार फ़रमाए जिन्हनि जा हिन माह मुबारक में गुनाह माफ़ थी विया। रमज़ान मुबारक जे 29 रोज़ेदार जो अजुर ऐं सवाब जेकी मुसलसल पहिरें रोज़े खां वठी रिवायत अवां जी ख़िदमत में पेश कयूं पिया, अॼु आख़िरी लम्हात में रिवायत पहुती आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 29 रोज़ेदार लाइ फ़रमाइनि था, व इज़ा काना यौमो तिसअतिन व शरीना आताकुमुल्लाहु अल्फ़ महल्ला। जॾहिं 29 रोज़ेदार रोज़ो रखंदो अल्लाह तबारक व ताला उनखे 10 लख महल अता कंदो। फ़ी जौफ़ कुल्ल महल्ला कुब्बतुन बैज़ा, ऐं हर महल जे दरमियान में सफ़ेद रंग जो कुब्बो ठहियल हूंदो। फ़ी कुल्ल कुब्बतिन सरीरुन मिन काफ़ूरिन अबियज़, ऐं हर कुब्बे में सफ़ेद रंग वारा पलंग रखियल हूंदा काफ़ूर मञा। अला ज़ालिका सरीर अल्फ़ो फ़िराशिन मिन सुंदुसिल अख़ज़र, ऐं हर तख़्त ते पलंग ते ख़ूबसूरत साए कलर रंग वारा बिस्तरनि सां बिस्तर उन तख़्तनि ते पयल हूंदा। फ़ौक़ा कुल्ले फ़िराशिन हौराउन अलैहा, ऐं हर बिस्तर ते हूर हूंदी। सबऊन अल्फ़ हुल्ला, ऐं हर हूर जे दरमियान हर हूर वटि 70,000 हुल्ला हूंदा। व अला रासिहा समानूना अल्फ़ ज़ुआबा, ऐं उन हूरनि जे मथनि ते 80,000 ज़ुल्फ़ूं हूंदियूं। व कुल्लो ज़ुआबा मुकल्ललतुन बिदुर्र वल याक़ूत, हर ज़ुल्फ़ उन हूर जा मोतियुनि ऐं याक़ूत सां जकड़ियल हूंदा। उन्हनि जे ज़ुल्फ़नि में मोती ऐं याक़ूत पहिरियल हूंदा। यकीनन अल्लाह तबारक व ताला एतिरा वॾा अजुर ऐं सवाब रोज़ेदारनि खे ॾेई करे इहो थो ॿुधाए त रोज़ेदार, तुंहिंजो इहो मुंहिंजी ख़ातिर रोज़ो रखणु आजायो ऐं बेसवाब न आहे, बल्कि तोखे आख़िरत में आऊं इंतिहा बेइंतिहा सवाब ॾींदुसि। अल्लाह ताला खां दुआ आहे त असांखे सवाबनि खां महरूम न फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।